अनफॉर्चुनेटली प्रिया कुमारी जे केस में मूंखे जेको GIT हाणे ठही आहे उन कुझु क्लूज़ ॾिना आहिनि। मूंखे उमेद आहे त उन में जेके क्लूज़ ते जेके कमु कनि पिया थोरो घणो असांखे जेका आहे असां ज़रूरु होप आहे कि उन तरफ़ शायदि मामलो ट्रेस थी वञे। 15 महीने में 2023 के ये पूरा साल और ये जो 3 महीने गुजरे हैं 2024 के 529 बंदे हनी ट्रैप से हमने बचाए। कंदकोट, घोटकी ऐं सखर में अगवा जूं वारदातूं बुड़ी आहिनि। पूरी ताक़त सां कचे में धाड़ेलनि ऐं ॾोहारियुनि जो ख़ात्मो कंदासीं। IG सिंध गुलाम नबी मेमून चयो आहे त NOC मिली वई, पुलिस खे जल्द जदीद हथियार ख़रीद करे ॾिना वेंदा। माण्हुनि खे अगवा कंदड़ ऐं हथियार खणंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। कंदकोट में अमन अमान बाबति इजलास जी सदारत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे IG सिंध चयो त प्रिया कुमारी मामले ते GIT कमु करे रही आहे। उमीद आहे त निंगरी जल्द बाज़ियाब थींदी। कराची में अमन अमान जी सूरतहाल बहितर आहे। रात जे वक़्त बि होटल ऐं कारोबारी मर्कज़ खुलियल आहिनि। कश्मीर जे इलाइक़े गंडीर शाख वेझो शुहारा पुल वटां पीउ पुट मुबैना तौरु अगवा। हथियारबंद सिराज अहमद गोलाटो ऐं संदसि मासूम पुटु शेरियार अहमद खे अगवा करे विया। मुगवियुनि जे वारसनि जो चवणु आहे त गैलपुर पुलिस खे इतला ॾिनो आहे। MQM में समूरी सिंध में रेंजर्स खे पुलिस पारां अख़्तियार ॾियण जो मुतालबो करे छॾियो। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे फैसल सब्ज़वारी चयो त रुगो कराची में रेंजर्स खे अख़्तियार ॾियण सां अमन अमान क़ाइमु न थींदो। कराची में स्ट्रीट क्रिमिनल ख़िलाफ़ कार्रवाई न पई थिए। असां पाड़नि में चौकीदार सिस्टम ठाहिण जो ऐलान कयूं था। विशाम में चीनी इंजीनियर्स के खणी वेंदड़ गाड़ी बुलेट प्रूफ ऐं बम प्रूफ न हुअण जो इंकशाफ। मारिजी वियल चीनी इंजीनियर्स में हिकु औरत बि शामिल हुई। विशाम में चीनी शहरनि ते हमले बाबति पुलिस ॿी जांच रिपोर्ट वफ़ाक़ खे उमाणे छॾी। रिपोर्ट में ॿुधायो वियो आहे त वाक़े जी फिज़ाई तस्वीर हासिल कई वई। धमाके खां पोइ चीनी शहरनि जी गाॾी 300 फुट ऊंडाई में वञी किरी। चीनी काफ़िले में शामिल समूरनि बसिस में CCTV कैमराऊं लॻल हुयूं। आपघाती बमबार जे इस्तेमाल हेठि गाॾी जा टुकड़ा हासिल कया विया आहिनि। आला अदलिया जे जजिस खे धमकियुनि ते बदल ख़त मोकिलण वारे मामले जी जांच शुरू। CTD जे जांच टीमुनि ख़तनि में मिलंदड़ केमिकल ऐं उन जी सप्लाई बाबति बि जांच शुरू करे छॾी। ज़रियनि मूजिबि जांच टीम जे मेंबरनि इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कमर्शियल मार्केटुनि जो दौरो करे आर्सेनिक पाउडर जी ख़रीदारी बाबति पुछागाछा कई। सुप्रीम कोर्ट, इस्लामाबाद हाई कोर्ट ऐं लाहौर हाई कोर्ट जे जजिस खे धमकियुनि ते बदल ख़त मोकिलिया विया हुआ, जिन में आर्सेनिक पाउडर बि शामिल हो। सदर आसिफ अली ज़रदारी जी तुर्किया जे हममुनसब रजब तैयब उर्दुगान सां पाकिस्तान जे दौरे जी दावत। सदर आसिफ अली ज़रदारी तुर्क सदर सां फ़ोन ते राब्तो करे ॿितरफ़ लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾेवट कई। मुख़्तलिफ़ शोबनि में लाॻापनि खे वधीक मज़बूत करण जी ज़रूरत ते ज़ोर। आसिफ अली ज़रदारी तुर्किया सदर खे ईद उल फितर जूं अॻुवाट वाधायूं ॾींदे नेक ख़्वाहिशनि जो इज़हार कयो। सऊदी अरब जे दौरे ते पहुतल वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी रोज़ा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हाज़िरी। मुल्क जी तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं। वज़ीर आज़म दौरे दौरान सऊदी अरब जे वली अहद शहज़ादा मोहम्मद बिन सलमान समेत ॿी क़यादत सां अहम मुलाक़ातूं कंदो। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में 1999 जे तूफ़ान में गुम थी वियल 11 माण्हुनि जे घरनि में रोज़ राड़ो मतल। घर भातियुनि 5वीं ईद बि पंहिंजे प्यारनि खां सवाइ गुज़ारण ते मजबूर। वारसनि जो चवणु आहे त खेनि रुगो ख़त मिलनि था, 25 सालनि जो विछड़ो ख़तमु कयो वञे। गुम थियल माण्हुनि में अमीर हमज़ो दबलो, हुसैन मलकाई, हारून हुसैन मलकाई ऐं सुधीर मलकाई शामिल। सिद्दीक मलकाई, अज़ीज़ मलकाई, नवाज़ जत, सचू जत, उस्मान जत, ज़मान जत ऐं सिद्दीक बखर बि अञा ताईं गुम।
सखर वेझो बागड़जी जे कचे मां धाड़ेलनि हथां अगवा थियल 3 ॼणा बाज़ियाब। पुलिस तरफ़ां जानिब शाह, जावेद ऐं ज़हूर शाह खे मुक़ाबले दौरान बाज़ियाब करण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त टिनी नौजवाननि खे रजू अतराणी जे टोले अगवा कयो हो। कराची में हथियार स्मगल करण जी कोशिश नाकाम। खैबर पख्तूनख्वा पुलिस जो हाज़िर सर्विस एहलकार गिरफ़्तार। DSP CTD राजा उमर ख़िताब मूजिब KMC स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स वेझो कार्रवाई करे पुलिस एहलकार अज़हरुद्दीन खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार वटां हथायल स्कूली बैग मां नंढा हथियार हथाया आहिनि। जवाबदार बैनुल सूबाई ग्रुप जो मेंबर आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। नवाब शाह लाड़कानो, नुसरत फिरोज़, कोटड़ी, कंदरा ऐं ॿियनि शहरनि में प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरा कया विया। मुज़ाहिरीन पारां नींगरी खे फौरी तौर बाज़ियाब कराइण जो मुतालबो। सिंध जे अलडेपुट ऐं जसकम जे चेयरमैन बशीर कुरैशी जे विछोड़े खे 12 वर वियामी विया। जसकम पारां रतुदेरो में जलसो कयो वेंदो। सनान कुरैशी मरकज़ी क़यादत ऐं कारकुननि सूदो बशीर कुरैशी जी आख़िरी आरामगाह ते हाज़िरी भरींदो। 21वीं सदी जी सभ खां वधीक तबाह कंदड़ गज़ा जंग खे 6 महीना मुकमिल। 13,000 ॿारनि समेत 33,000 फ़लस्तीनी शहीद थी चुका। 56 सैकड़ो इमारतूं तबाह ऐं 228 मस्जिदनि खे शहीद कयो वियो। 11 लख फ़लस्तीनी ख़ुराक जी खोट खे मुंहुं ॾियण लॻा। गज़ा जी सभ खां वॾी अलशफ़ा इस्पताल बेक़ब्रिस्तान बणिजी वई। क़तर, मिस्र ऐं अमरीका पारां गज़ा में जगबंदी लाइ अॼु कायरा में ॻाल्हियूं कयूं वेंदियूं।